नाज़रीन आवाज़ आगाह कंदासीं। चंबड़ ऐं भरपासे शदीद कोहीड़े सबब आम ज़िंदगी मफ़लूज थी वई आहे। चंबड़ ऐं भरपासे में शदीद कोहीड़े ऐं धुंध सबब आम ज़िंदगी मफ़लूज थी वई आहे। तफ़सील मालूम कयूं था। अशरफ मंगलियो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अशरफ, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी मुबशर बिल्कुल पाए नाज़रीन के आगाह कंदो चंबड़ तालुके में बि सख़्तु कोहीड़ो जेको आहे तमामु घणो आहे ऐं थधि में इज़ाफ़ो आम ज़िंदगी जेका आहे पूरी मफ़लूब बणिजी वई आहे। रोडनि तां ट्रैफ़िक जेका आहे उहा गायब आहे। स्कूल तोड़े ऑफिसनि में हाज़िरी जेका आहे न हुजण जे बराबरि आहे। चंबड़ में कारोबार हिन महिल ताईं जेको अञा ताईं ठप बणियल आहे। थधि में वाध ऐं माण्हुनि जा आहिनि जेको वधी विया आहिनि। बिजली जो निज़ाम बि जेको बिजली उहो बि धरम भरम आहे। कोहीड़ो जी शिदत जेका आहे तमामु घणी आहे ऐं फसलनि खे बि तमामु जेको कापारी नुक़सानु पहुतो आहे, जंहिंमें कणिक, अंबनि जे ऐं बाग, बसर, टमाटे, सरे समेत ॿिए फसल के कापारी नुक़सानु पहुतो। आबादकारनि जो चवण ते हिन सां जेको असांखे लाखे रुपयनि जो नुक़सानु थींदो। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त माण्हुनि जा वधी विया आहिनि। 2022 में ॿोॾि दौरान जेके जिन जा घर सर्वे कया विया उहे हिन महिल ताईं काफ़ी इलाइक़नि में जेके घर आहिनि हिन महिल ताईं जेके उहे न मिली सघिया आहिनि। माण्हू न वरी पंहिंजा घर ठाराए था सघनि ऐं अहिड़ी बि सूरत हाल आहे। ऐं चंबड़ में थधि में इज़ाफ़ो ऐं आम अशरफ मंगलियो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।